रज़ाकाबाद मां ख़बर शेयर कंदासीं त मलीर जी रिहायशी 3 मासूम ॿारनि जी माउ नबीला अबड़ो खे अवामी प्रेस क्लब मलीर में जी मीडिया इदारनि में ख़बरूं शाया ऐं नशर थियण खां पोइ मलीर इंतिज़ामिया पुलिस फौरी नोटिस वठांदे ईदी सेंटर मां हथ कराए वरितो आहे। औरत सख़्त ख़ौफ़ ऐं ज़हनी दबाव हेठि हुई। कुझु बि ॿुधाइण खां क़ासिर रही। नबीला अबड़ो 7 जून खां लापता हुई। औरत जे मुड़ुसु जमशेद अबड़ो पंहिंजे ज़ाल जी ॻोल्हा में दरपदर भटकंदो रहियो। हुन ॿुधायो त केतिरनि ॾींहंनि जी कोशिशुनि बावजूदि किथां बि ख़बर न हुई, पर गुज़िरियल ॾींहुं अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस ऐं ख़बर हलण खां पोइ शाह लतीफ़ टाउन थाणे ऐं मलीर इंतिज़ामिया नोटिस वठी ॻोल्हा जो अमल तेज़ कयो। तहक़ीक़ात दौरान मालूम थियो त नबीला अबड़ो खे ईदी सेंटर में लावारस तौरु रखियो पियो हो। बाद में पुलिस कार्रवाई कंदे औरत खे उतां वापसि आंदो मुड़ुस जे हवाले कई हुई। मुड़ुसु जमशेद अबड़ो अवामी प्रेस क्लब मलीर जे सहाफ़ियुनि इंतिज़ामिया जो थोरो मञियो ऐं प्रेस क्लब पहुतो ऐं सहाफ़ियुनि खे ख़ुशीअ में मिठाई बि खाराई।